पाकिस्तान ऐं मुस्लिम दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 13हीं वरसी मल्हाई पई वञे। 27 डिसंबर 2007 वारी अभागी शाम ते रावलपिंडी जे लियाकत बाग में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे शहीद कयो वियो, पर संदसि कातिल अञा ताईं आजा आहिनि। जमहूरियत ऐं अवाम लाइ पंहिंजी जान जी अज़ीम क़ुर्बानी ॾींदड़ शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी ज़िंदगी सियासी कैरियर बाबति तफ़सील ॾिसूं था हिन रिपोर्ट में। सिंध जी न्याणी न्याणी निमाणी सिंध खेरो आरे वैया सिंध जी न्याणी न्याणी निमाणी सिंध खेरो आरे वैया। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी चेयरपर्सन ऐं मुसलमान दुनिया जी पहिरीं वज़ीर आज़म शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 13हीं वरसी मल्हाई पई वञे। और आज जब ये धरती पुकार रही है कि मैं खतरे में हूँ, हमारे मस्जिदों में देखो, ये धरती आपको पुकार रही है, मुझे पुकार रही है, और इसलिए मैं इस तारीखी लियाकत बाग में आई हूँ। सारे जग विच पई दुहाई सी भुट्टो दी बेटी आई सी। 27 डिसंबर 2007 जी अभागी शाम ते रावलपिंडी जे लियाकत बाग में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे रिथाबंदी सां शहीद कयो वियो। शहीद राणी कारकुननि जे नारनि जो जवाब ॾियण लाइ गाॾी जे सनरूफ मां जीअं ई निकिती त ताड़ में वेठल हिकु दहशतगर्द मथां फायरिंग कई, जंहिंमें हू ज़ख़्मी थी पई। फायरिंग खां पोइ गाॾी खां थोरो परे वेठल हिकु ॿिए आपघाती जैकेट पहिरियल दहशतगर्द पाण खे धमाके सां उॾाए छॾियो, जंहिंसां बेनज़ीर भुट्टो जी गाॾी खे सख़्तु नुक़सानु पहुतो, पर ड्राइवर उन हालत में गाॾी भॼाए रावलपिंडी जनरल अस्पताल आंदी, जिते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ज़ख़्मनि जा सूर नसांदे दमधणीअ वाले कयो। मैं बेटी हूँ जुल्फ़िकार की, नाम है मेरा बेनज़ीर, मर के मैं हो गई अमर, यही थी तकदीर मेरी। बेनज़ीर भुट्टो जी वसियत मूजिब बीपी जी क़यादत संदसि पुट बिलावल भुट्टो ज़रदारी खे ॾिनी वई। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो 21 जून 1953 ईस्वी ते मुल्क जे पहिरें चूंडियल वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे घर में अखि खोली। ज़ुल्फ़कार अली भुट्टो खेसि प्यार विचां पिंकी कोठींदो हो, पर उन नाज़ुक मिज़ाज पिंकी पंहिंजी ज़िंदगी में वालिद ऐं ॿिनि गभरू जवान भाइरनि जे नाहक क़त्लनि जा सदमा सठा, पर एॾनि सदमनि बावजूदु हुन हालतुनि जो मुक़ाबिलो कयो ऐं पंहिंजे नाले जियां बेनज़ीर बणी। कान मांग रहा है हर इंसान, इल्म रोशनी सबको काम, रोटी कपड़ा और मकान मांग रहा है हर इंसान। जिंदा है भुट्टो, जिंदा है, जिंदा है भुट्टो, जिंदा है, आज भी भुट्टो जिंदा है, कल भी भुट्टो जिंदा था। बेनज़ीर भुट्टो शुरुआती तालीम लेडी जेनिंग नर्सरी स्कूल ऐं कॉन्वेंट जेसिस एंड मेरी कराची में हासिल कई। 15 वरे जी ॼमार में हुन ओ लेवल जो इम्तिहान पास कयो ऐं 1973 ईस्वी में हार्वर्ड यूनिवर्सिटी मां पॉलिटिकल साइंस में ग्रेजुएशन कई। जंहिं बाद हिन ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में दाख़िला वरिती, जिते फ़लसफ़े, मुआशियात ऐं सियासत में MA कयाई। ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में हू ॿिनि शागिर्दाणियुनि में घणी मशहूर हुई, शागिर्द यूनियन जी सदर पिणु हुई। बर्तानिया मां तालीम हासिल करण बाद 1977 ईस्वी में हू उन इरादे सां वतन वापसि आई त हू मुल्क जी परॾेही वज़ारत में ख़िदमतूं सरअंजाम ॾींदी, पर रुगो 2 हफ़्तनि खां पोइ ई तॾो के आमर ज़ियाउल हक़ संदसि वाल ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी चूंडियल हुकूमत जो तख़्तो ऊंधो करे खेसि जेल मोकिलियो ऐं हिकु तकरारी अदालती फ़ैसिले तहत शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे फाही चाढ़ियो वियो ऐं संदसि ख़ानदान खे नज़रबंदि कयो वियो। MRD तहरीक दौरान बेनज़ीर भुट्टो जेल पिणु काटियो। 1984 ईस्वी में बेनज़ीर भुट्टो खे जेल खां आज़ादु कयो वियो, जंहिं बाद हुन 2 वरहनि ताईं जलावतनी जी ज़िंदगी गुज़ारी। उन दौरान PP अॻवाननि खेसि पार्टी सरबराह बणायो। मुल्क मां मार्शल लॉ ख़तमु थियण बाद जॾहिं हू अप्रैल 1986 ईस्वी में ॾे वापसि आई त लाहौर एयरपोर्ट ते संदसि शानदार आजा कई वई। बेनज़ीर भुट्टो 1987 ईस्वी में नवाब शाह जी अहम शख़्सियत हाकम अली ज़रदारी जे पुट आसिफ अली ज़रदारी सां शादी कई, जंहिंमां खेसि बिलावल, बख्तावर ऐं आसिफा भुट्टो ज़रदारी जो औलाद आहे। अतवाद जी ज़िंदगी सां गॾोगॾु हुन पंहिंजी सियासी जिदोजहद बि जारी रखी। 1988 में मुल्क अंदरि आम चूंडूं थियूं, जंहिंमें PP अक्सरियत सां कामयाबी माणी ऐं 2 डिसंबर 1988 ते 35 वरह जी ॼमार में बेनज़ीर भुट्टो मुल्क ऐं इस्लामी दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म बणिजी वई। पर रुगो 20 महीननि अंदरि ई
सदर इसाक खान पीपी हुकूमत खे बदउनवानी जे इल्ज़ाम हेठि बरतरफ़ कयो। नवाज़ शरीफ़ जी हुकूमत जे ख़ात्मे बाद 1983 ईस्वी में ॿीहर आम चूंडूं थियूं, जंहिंमें पीपी ऐं संदसि इत्तेहादी पार्टी मामूली अक्सरियत सां कामयाबी माणी ऐं बेनज़ीर भुट्टो ॿीहर मुल्क में वज़ीर आज़म थी वई। पर हिन भेरे पीपी सां ई तालुक़ रखंदड़ सदर फारूक लेगारी 1996 ईस्वी में बदअमनी ऐं बदउनवानी सबबि बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत बरतरफ़ करे छॾी। मुशरफ वारे मार्शल लॉ दौर में बेनज़ीर भुट्टो पाण मुरादो 8.5 साल जलावतनी काटी 28 जुलाई 2007 ते अबू ज़हबी में जनरल मुशरफ ऐं बेनज़ीर भुट्टो विच में अहम मुलाक़ात थी, जंहिं बाद हू 18 अक्टूबर ते ॾे आई त कराची एयरपोर्ट ते संदसि शानदार आजियां कई वई। पर अमन ऐं जमहूरियत दुश्मन कुवतनि कारसाज़ वारे हंधि संदसि काफ़िले ते हमिलो करे खेसि रस्ते तां हटाइण जी कोशिश कई। I feel very, very emotional coming back to my country. I dreamt of this day for so many months and years. I counted the hours, I counted the minutes and the seconds just to see this land. This is the real Pakistan, and if we get democracy, this is the face of Pakistan the world will see, not the face of the extremists who have tried under dictatorship. कारसाज़ थाने में बेनज़ीर भुट्टो त महफ़ूज़ रही, पर पीपी जा 180 जियाला मारिजी विया ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी विया। सिंध जी दिलेर न्याणी पाण मथां हमले बावजूदि जान जी परवाह न कंदे साॻी राति ते लियारी अस्पताल पहुची कारकुननि जी अयादत कई। 27 दिसंबर 2007 वारी शाम बेनज़ीर भुट्टो जी हयाती जी आख़िरी शाम साबित थी ऐं हू हमेशा लाइ विछड़ी वई। अपनी जान तले से तर के भुट्टो दी बेटी आई सी, इंज जान दी नजर चढ़ाई सी, सारे जग विच पई दुहाई सी, भुट्टो दी बेटी आई सी। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे गड़ी खुदाबख्श भुट्टो में संदसि अबाणे कब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो। संदसि शहादत खां पोइ जेतोणीकि पीपल्स पार्टी वफ़ाक़ में हुकूमत आई ऐं सिंध में मुसलसल पीपी जी हुकूमत आहे, पर संदसि कातिल अञा ताईं आजा आहिनि।